You are watching 12 PM Bulletin. पाकिस्तान करप्शन वधण बाद करप्शन फ्री मुल्कनि जी फ़हरिस्त में 140 नंबर ते अची वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल 180 मुल्कनि जी करप्शन परसेप्शन इंडेक्स जारी करे छॾी। पाकिस्तान करप्शन रैंकिंग में 16 दर्जा मथे हलियो वियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त साल 2020 में पाकिस्तान 124 नंबर ते हो। 2021 में पाकिस्तान जो करप्शन परसेप्शन इंडेक्स स्कोर 31 मां घटिजी 28 थी वियो। स्कोर जी घटाईअ में पाकिस्तान अंदर करप्शन में वाध ज़ाहिर करे थी। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम हणंदड़नि खे आलमी इदारा चोर ऐं करप्ट करार ॾियनि था। करप्शन जो गोड़ कंदड़नि जी रोज़ानो चोरी पकड़िजे थी। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ॿीहर शाहिदी ॾिनी त नियाज़ी सरकार करप्ट ऐं चोर आहे। करप्ट हुक्मरान फौरी इस्तीफ़ा ॾेई हलिया वञनि। मुल्क संदन वधीक फुड़लुट जी सट न सही सघंदो। इमरान ख़ान जी वज़ारत उज़्मा में पाकिस्तान अंदर करप्शन तेज़ थी वई। दुनिया चवे थी त वज़ीर आज़म चोर आहे। करप्ट टोले महिनत ज़ाया करे छॾी। अफ़सोस आहे जो पाकिस्तान आलमी सतह ते बदनाम थी वियो। पीपल्स पार्टी ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी करप्शन परसेप्शन रिपोर्ट के PTI सरकार खिलाफ चार्ज शीट करार ॾेई छॾियो। PP सेनेटर शेरी रहमान जो चवणु आहे त करप्शन में पाकिस्तान जो 16 दर्जा मथे वञण सां हुकूमत जो बयानियो वाइखो थियो आहे। करप्शन जे ख़ात्मे जी दावेदार हुकूमत करप्शन में 16 मुल्कनि खां अॻिते निकिरी वई। शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा इन ॻाल्हि जो सबूत आहे त करप्शन घटिजण बदिरां वधी आहे। आलमी इदारा हुकूमत जी करप्शन तां पर्दो खणनि था। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं लंडन में वेठल अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ विच में फ़ोन ते राब्तो। PDM जी मार्च ऐं इन हाउस तब्दीली सूदो ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा। ज़रियनि मूजिबि राब्ते दौरान नवाज़ शरीफ़ चयो त PDM जे प्लेटफॉर्म तां जेको फ़ैसिलो थींदो नवाज़ लीग उन जी हिमायत कंदी। मौलाना फज़ल रहमान चयो आहे त PTI हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। हुक्मराननि मां छुटकारो हासिल करणु अणटण थी वियो। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां हुकूमत ख़िलाफ़ तहरीक तेज़ करण ते इत्तफ़ाक़। हाणे जेकॾहिं वज़ीर आज़म धमकियुनि ते लही ईंदो त मुल्क जो छा थींदो? अवाम ते अॻु ई घबरायल आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जी वफ़ाक़ी सरकार ते तनक़ीद। नवाज़ लीग अॻवान चयो त PTI सरकार पाकिस्तान खे करप्शन फ्री मुल्कनि में 117 नंबर खां 140 नंबर ते पहुचाए छॾियो। शहज़ाद अकबर हूअं ई रुगो प्रेस कॉन्फ्रेंसिस कंदो हो। हाणे हिकु प्रेस कॉन्फ्रेंस वधीक करे अवाम खे पंहिंजे वञण जा कारण बि ॿुधाए। शहज़ाद अकबर खे पंहिंजे असासनि जे बारे में बि ॿुधाइणो पवंदो। समूरा चोर मौजूदा काबीना में वेठल आहिनि। हर वज़ारत में अरबे रुपयनि जी करप्शन जो स्कैंडल आहे। सिंध जे दौरे ते पहुतल सदर आरिफ अलवी अॼु सखर ऐं घोटकी पहुची रहियो आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं PTI अॻवान बि सदर सां गॾु हूंदा। सदर ऐं गवर्नर खानगढ़ में GDA MPA अली गौहर महर सां मुलाक़ात कंदा। गौहर पैलेस ते सदर खे मांझांदो पिणु ॾिनो वेंदो। सदर जे दौरे जे मौक़े ते घोटकी में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। दादू में हींअर बदमनी बाहि भरे पिया। पुलिस वारा पाण वीचारा परेशान, असांखे केरु मारे न वञे। सुबुह खां वठी शाम ताणी घटि मां 10 पुरूं थी वञनि। कई किथां मोटरसाइकिलूं पुरी थियूं वञनि, किथां दुकानदारनि सां टुटूं थियूं थियनि, किथां दुकान ते भॻा था वञनि, किथां को पुछण वारो न आहे। जो रोज़ ॾींहं ॾिठे जो राति जो को बि पाण खे शहरी पाण खे महफ़ूज़ कोन थो सम्झे। को बि माण्हू शरीफ़ शहरी रोड ते निकिरण खां पोइ इहो उन खे इहा पक कोन्हे त मां ख़ैर सां इज़त सां मोटंदुसि या न मोटंदुसि।
दादू ज़िले में बदमनी वधण ते वापारी बिरादरी सरापा एहतजाज पिणल। दादू ऐं जोही सूदो ज़िले जे ॿियनि शहरनि में बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। दादू में वापारियुनि ऐं दुकानदारनि तरफ़ां पैदल मार्च बाद SP चौक ते धरणो। रोड ब्लॉक थियण सबबि केतिरी ई देर ताईं ट्रैफ़िक मुअतल रही। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त दादू ज़िले जी पुलिस चोरनि ऐं फोरुनि जी साथारी बणिजी वई आहे। रोज़ानो फुर ऐं चोरी जूं वारदातूं थियनि थियूं। शहरी पंहिंजी जान ऐं माल बचाइण जी ॻणती में वठितल आहिनि। वापारियुनि ऐं दुकानदारनि तरफ़ां SSP दादू खे हटाए अमन बहाल कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ स्वागत। मां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।